सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। मुझा आका तुझी जुल्फन जो भी रंग का रोआ मुझा साई तुझी जुल्फन जो भी रंग का रोआ ग़िलाफ़े काबतुल्ला जो या हजरे अस्वद तुझे वारन जे करे तन जो भी रंग का रोआ तुझे वारन जे करे तन जो भी रंग का रोआ मुझा आका तुझे जुल्फन जो भी रंग का रोआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मदाहे मुस्तफ़ा सगत ऐं तव्हांजी मेज़बान फ़ौज़िया ख़ादिम। नाज़रीन, मदाहे मुस्तफ़ा नालो ई कमाल आहे ऐं मां अहिड़े प्यारे पाक प्रोग्राम जी होस्ट आहियां। मुंहिंजे लाइ हिन खां वधीक ॻाल्हि थी न थी सघे। मुंहिंजी तरफ़ां सभिनी खे अस्सलामु अलैकुम ऐं प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। जजिस जी तरफ़ हलंदासीं। अस्सलामु अलैकुम। अस्सलाम वालेकुम बाबा, खुश आहियो, ख़ैरात, तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मज़हर साईं, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा एहसान। उमेद आहे असां सभई, असांजा सभई क्रू जा दोस्त, चैनल जा दोस्त, सिंध जा दोस्त, पाकिस्तान जा दोस्त, सॼी दुनिया जा दोस्त सभु ख़ैर सलामती सां हूंदा ऐं रमज़ान जूं बरकतूं ऐं उन्हनि नेमतुनि ऐं अक़ीदतुनि सां मुस्तफ़ीज़ थींदा। जज़ाकल्लाह जी। इरफान साहब, तव्हां ॿुधायो? बेटा मां ॾाढो ठीकु आहियां, तमामु ख़ुशि आहियो। रोज़ा कीअं पिया हलनि तव्हांजा? तमामु बहितरीनु हलनि पिया। सदाईं सलामत हुजो, सदाईं सलामत हुजो। अॼु असां तव्हांजो हिकिड़ो साथीअ खे पाण सां गॾु विहारे छॾियो आहे। सो अॼु सॼियूं मदहे मुस्तफ़ा जे होस्टिंग जूं ज़िमेदारियूं तव्हांजे मथां आहिनि। इंशाअल्लाह कोशिशि आहे। छा महसूसु थी रहियो आहे? बस सिखण जे लाइ खोड़ कुझु मिलंदो आहे। सलामत हुजो। अल्लाह साईं माशाअल्लाह माशाअल्लाह। फ़ौज़िया ॾाढी सुठी तव्हां होस्टिंग कयो पिया ऐं तव्हांजी जेका पहिरीं जेका नात हुई ज़बरदस्त हुई ऐं जेको तव्हां इंट्रो ॾिनो ॾाढो ज़बरदस्त हुयो ऐं आउं सम्झां थो तव्हां होस्टिंग ॾाढी ज़बरदस्त कंदो, मूंखां बग़ैर तव्हां अञा वधीक सुठी कंदो। बस तव्हांजी दुआ हुजे। ऐं इरफान साईं जीअं चयो त आउं हिते हिननि सां गॾु आहियां। मुंहिंजी सची ॻाल्हि इहा आहे त इहा औकात बि कोन्हे ऐं मिठे मुड़सल जी सना ख़्वानी थिए पई ऐं आउं उन्हनि सना ख़्वाननि खे जज कयां। एतिरो न मूं वटि इल्मु आहे, न एतिरो मूं वटि शऊर आहे, लेकिन बस इरशाद रब करीम जी इनायत आहे। मां फ़ौज़िया खे ऐं प्लस पंहिंजे हे जेके असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा वेठा आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सॼी सिंध ॾिसे थी। ऐं कुझु दोस्त तव्हांखे पुराणो सुञाणींदा हूंदा ऐं कुझु न सुञाणींदा हूंदा। मां ॿुधायां त मूंखे ख़बर आहे त इरशाद खे मुछनि जी सावल बि न लथल आहे, त इरशाद हिन सुर जी दुनिया सां वाबस्ता आहे। त कुझु ॾींहं पहिरियां मतिलबु इंसान खे खुखंदी आहे न ॻाल्हि दिलि में, त हुते वेही करे जेको जजमेंट करे रहियो हो सो मां सम्झी वियुसि त मां तो हीअ असांखे मुश्किल में कमु अची सघे थो। ऐं तव्हांजी बिल्कुलु तव्हां सुठा लिखण वारा आहियो, सुठा मेज़बान आहियो ऐं मदह मुस्तफ़ा प्रोग्राम तव्हांजी तख़लीक़ आहे ऐं सभु मिली जुली करे टीम वर्क आहे। फ़ौज़िया आहे, असांजे ख़ान साहिबु मज़हर हुसैन आहे, मां फ़क़ीर आहे, तव्हां आहियो, सभु गॾिजी करे मखणो साईं कंहिं कम सां वियल आहे त उनखे अलाह साईं ख़ुशि रखे। उहो जिते हूंदो असांजी दुआउनि में, असां उनजी दुआउनि में आहियूं।
बिल्कुलु सभई गॾिजी करे प्रोग्राम खे सुहिणो बणाईंदासीं, बिस्मिल्लाह। कोशिशि कंदासीं त इंसाफ़ थिए ऐं जेकी असांजा सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुतल आहिनि उन्हनि सां का कचहरी बि कजे ऐं सुठा के नंबर बि उन्हनि खे ॾिजनि। असां त इहा उमेदु खणी आया आहियूं, हाणे जेकॾहिं उन्हनि जी परफॉर्मेंस सुठी आहे, तयारी सां आया आहिनि त अञा वधीक हिन प्रोग्राम में रंग ऐं चस भरबो ऐं वधीक वरी तव्हांजी होस्टिंग कमाल जी न हूंदी। माशाल्लाह आहिस्ता आहिस्ता तमामु तयारी में आहिनि ऐं प्रोग्राम जे पैटर्न खे ॾिसी चुका आहिनि। प्रोग्राम जे जेके इहे लाहा चाढ़ा आहिनि उन्हनि मां इहे गुज़री चुका आहिनि। अॼु काफ़ी प्रोग्राम थी विया आहिनि। हाणे माशाल्लाह इहे तमामु मां चवंदुसि त पंहिंजे स्किल जे तमामु स्टैंडर्ड ते आहिनि ऐं गुज़िरियल प्रोग्रामनि में बि इरशाद तमामु इन्हनि घटि ग़लतियूं कयूं आहिनि बिल्कुलु ऐं इन्हनि जो अचणु बीहणु ॻाल्हि खे सम्झणु लहन अंदाज़ शुरू थियणु कॉन्फिडेंस एतमाद माशाल्लाह सभई डेवलप थींदा पिया वञनि आहिस्ता आहिस्ता। त ही मां चवंदुसि त असां पंहिंजो अधु खां वधीक पंहिंजो रस्तो तय करे वरितो। बिल्कुलु ऐं पोइ अॼु बि साॻियो ई पैटर्न आहे, साॻियो ई तरीक़ो आहे। हिकिड़ो राउंड सभिनी खे ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ ॿिए राउंड में को हिकिड़ो साथी या हिकिड़ी असांजी भेण का असां खां जुदा थी वेंदी हिन प्रोग्राम मां, बाक़ी जुदायूं अलाह न करे ईअं न। माशाल्लाह सभई गॾिजी मिली जुली कमु कंदासीं ऐं सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुतल आहिनि त पोइ प्रोग्राम जो सुहिणो आगाज़ करे वठो। मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरियों कंहिंखे था घुरायो? सभ खां पहिरियों मां घुराईंदसि तमामु प्यारी आवाज़ जा मालिक आहिनि अदा नवाब अली। सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने, हिते हिन सजण सभिनि जा मुंहिंजो सजण मदीने। सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने, मूंखां नथो विसरजे मां छा कयां मदीनो, मूंखां नथो विसरजे मां छा कयां मदीनो। अल्हम्दुलिल्लाह आहे रमज़ान जो महीनो, अल्हम्दुलिल्लाह आहे रमज़ान जो महीनो। शल सब नसीब थींदा रोज़ा रखण मदीने, सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। हिते हिन सजण सभिनि जा मुंहिंजो सजण मदीने, सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। बचड़नि सां वेठड़ो में ॿोलियूं नयूं ॿुधियूं मूं, कूंजूं मुसाफ़िराणियूं 10-20 थे ॾिठूं मूं। घर जे मथां वयूं थे उॾरियूं अङण मदीने, सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। हिते हिन सजण सभिनि जा मुंहिंजो सजण मदीने, सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने। सुभान अल्लाह माशाअल्लाह द नवाब अली तमामु प्यारो कलाम ॿुधायो। अल्लाह पाक तव्हांजे इन कलाम सदके असां सभिनी खे मदीने घुराए। आमीन। जी जजिस बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो पहिरियों कंटेस्टेंट अदा नवाब अली चाचड़। नवाब अली साईं तव्हांजे क्रेडिट ते तमामु सुठियूं नातूं रहियूं आहिनि पोयनि प्रोग्रामन्स में ऐं मूंखे यादि आहे पोयों जेको सेशन हो हुन में तव्हां 51-52 नंबर बि हासिलु कया हुआ जेको तमामु सुठो स्कोर हो। सभई असां जेके 3 जजिस हुआसीं उन्हनि तमामु दिलि सां तव्हांखे पसंदि कयो हो। हीअ जेका तव्हां सिलेक्शन कई सभु दिलि सां दुआ कयो जल्दी वञण मदीने। हिन खे तर्ज़ खे तव्हां थोरो चेंज कयो आहे, आस्ताईअ में बि ऐं अंतरे में बि, ऐं सुर जेको तव्हांजो हो हू थोरो हेठि रहिजी वियो आहे। अलाए छो ईअं थियो आहे, छो जो ही तर्ज़ एॾी मथे नथी वञे त हिनखे थोरो अञा मथे हिन जो हिकिड़ो अधु सुर जे थिए हा त अञा इहा ब्राइट थिए हा, अञा रोशन थिए हा, वाज़े रहे हा। ऐं मथे पढ़ी सघो था पर टेलीविज़न जे हवाले सां न टेलीविज़न थोरी थो चए त तव्हां हेठि पढ़ो, टेलीविज़न चए थो जेका तव्हांजी रेंज आहे हुन में बाक़ाइदा पंहिंजो पाण मल्हायो।
गीत आहे हिनखे चइजो हिकिड़ो ग्राउंड हूंदो आहे, सुर हूंदो आहे हिकिड़ो ग्राउंड, उन में कीअं खेॾिजे, केसि ताईं तव्हांजी रेंज आहे, उनजो भरपूर इस्तेमालु वठिबो आहे। जीअं मूंखे यादि आहे साईं तारिक साईं आहिनि, इन्हनि माशाल्लाह कल्ह टियों ॾींहुं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां एॾो ज़बरदस्त मथां थी आया ऐं सभिनी ॾाढो अप्रिशिएट कयो, इन्हनि खे नंबर्स में मिलिया, वाखण बि थी, पाण बि ख़ुशि थिया, माण्हू पाण बि आर्टिस्ट सेटिस्फाई थो थिए त इहो मूं सही कयो आहे। तव्हांजी रेंज माशाल्लाह ॾाढी सुठी आहे, तव्हां हिनखे वधाए सघो था। बहरहाल अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। उमेदु आहे त ईंदड़ राउंड में अञा तव्हां वधीक परफेक्शन सां ईंदा, का सुठी पंहिंजो नात मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी ईंदा। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे बाबा 6 मार्क्स आहिनि। 6 मार्क्स माशाल्लाह। जी इरफान साहब तव्हां ॿुधायो। नवाब अली साईं, तव्हां त बेसिकली मौलूद शरीफ़ जा फॉलोवर आहियो, उन्हनि मौलूद शरीफ़ पढ़ण वारनि जा फॉलोवर आहियो, लेकिन छो जो ही सिंध जेको खितो रहियो आहे ऐं उन में ख़ासि तौर ते हिकिड़ो मख़सूसी अंगु रहियो आहे मौलूद जो, उन सां तव्हां वाबस्ता आहियो, त तव्हांजो अंगु ठहंदो ई हाई रेंज ते आहे। अच्छा, उन खां अलावा हिन परफॉर्मेंस में तव्हां ॿिया 2 टाइप जा आवाज़ लॻाया, हिकिड़ो त खोले करे सीनो लॻायो अथव ऐं ॿियो उनखे बंदि करे, जीअं मशहूरु कवाली आहे गुलाम फरीद साबरी वारनि जी, उन में ही हिकिड़ो महफ़िल जो अंग हूंदो आहे, ऐं जॾहिं मुक़ाबिले जो का ॻाल्हि हूंदी आहे उते वॉइस जी लेवल हिकु रखणी पवंदी, आवाज़ खोले करे। सो इहे जेके आहिनि थोरियूं डायरेक्शन्स तव्हां जे लाइ आहिनि। मां तव्हांखे 7 मार्क्स माशाल्लाह। जी इरशाद साहब तव्हां ॿुधायो। माशाल्लाह नवाब अली चाचड़ साहिब, शुरू खां वठी आउं तव्हांखे ॿुधां थो, तव्हांजो अंदाज़ ऐं तव्हांजो आवाज़ ॿई हिक ॿिए खां ज़बरदस्त आहिनि। अंदाज़ जी ॻाल्हि कयूं या आवाज़ जी ॻाल्हि कयूं, ऐं तव्हांजो जेको आवाज़ आहे उहो अवामी आवाज़ आहे। अवाम में ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जा आवाज़ तमामु घणा पॉपुलर थींदा आहिनि। कैसेट कल्चर जो जॾहिं ओज हुयो, मूंखे यादि आहे त बसुनि में, ट्रैक्टरनि में, होटलुनि ते, ॿियनि जॻहियुनि ते, जिते किथे जॾहिं अहिड़े क़िस्म जा एल्बम्स ईंदा हुया सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा, त तमामु घणा पॉपुलर वेंदा हुया इहे जेके मथे आवाज़ आहिनि, जिन में हाजी इमदादुल्ला फुलपोटर साहिब जूं तमामु घणियूं कैसेटूं हलियूं हुयूं, ऐं उनखां पोइ ॿिया बि तमामु घणा असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा उन्हनि जा तमामु घणा एल्बम हलंदा हुया। सो बहरहाल तव्हां जीअं सुर ऐं लय जी ॻाल्हि इरफान साईं ऐं मज़र साईं करे चुका आहिनि। सो हिन वक़्तु जेको तव्हांजो अंदाज़ हुयो, मूंखे थोरो लॻो त तव्हां शायदि तकिड़ा आहियो। मूं ॾिठो पिए तव्हांखे, तव्हां प्रोग्राम में बि आख़िर में आहियो, सभिनी खां सभु पहिरियां पहुची विया हुया। पोइ हिकिड़ो थींदो आहे त यार जल्दी पहुचां, उन में साहु मुंझंदो पियो आहे थोरो, ऐं वरी साहु खणण जी बि तव्हांखे फ़ुर्सत शायदि न मिली आहे। सो बहरहाल ओवरऑल ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे तव्हां। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 7 मार्कूं आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे नंबर सुठा मिलनि बि कोशिशि कयो। ऐं सेकेंड असां सां गॾु तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक, तमामु सुठो अंदाज़, तारिक साहब खे असां चवंदासीं त असांखे कलाम ॿुधाए। ऑडिशन जे दौरान 100,000 माण्हू हुया, उन मां वरी सभु चूंडजी वञी 50 जे अंदरि बचा, उन खां पोइ वरी 30 थिया, ऐं उन खां हाणे वञी तव्हां कुल बचाओ 12-14। सुहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं, सुहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियूं, मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं, मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं। दरिया हो मस ज़मीन पना वण कलम कजन, खुटंदो नशान यार जो खाणियो खुटी वञन। दरिया हो मस ज़मीन पना वण कलम कजन, खुटंदो नशान यार जो खाणियो खुटी वञन, खुटंदो नशान यार जो खाणियो खुटी वञन। हू ज़ात बे मिसाल ही आहिनि ज़रियूं ज़रियूं, हू ज़ात बे मिसाल ही आहिनि ज़रियूं ज़रियूं, मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं, मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं। रब जो हबीब आ सो मुंहिंजो हबीब आ, गुलामो नबी गरीब सही पर खुश नसीब आ। रब जो हबीब आ सो मुंहिंजो हबीब आ, गुलामो नबी गरीब सही पर खुश नसीब आ, गुलामो नबी गरीब सही पर खुश नसीब आ। सदके सजण ता जानियो
घोर पयूं कबियूं सदके पुनल तां जानियूं घोर पयूं कबियूं मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं मस्तान मलक हूर इन सदे वज न परियूं सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह दा तारीख़ तमाम बेहतरीन आवाज़ तव्हांजी लता खे सलामत रखे जी मज़हर साहब तव्हां ॿुधायो तारिक साईं अव्हां निहायत हसीन नात पढ़ी गुलाम नबी महेसर साईं जी इहा नात मुंहिंजे ख़्याल में लिखियल हुई इन जी आस्थाई वरी ॿुधाइजो ईअं पढ़ी करे ॿुधाइजो सोने नबी करीम जी कहिड़ी सना करियूं जी मस्तान मलक हूर इंस देव जिन परियूं इंस देव जिन परियूं जिन परियूं जी साईं माशाल्लाह माशाल्लाह निहायत हसीन नात ऐं अव्हां इन जो लहन बि अव्हांजो ॾाढो सुठो हो निहायत हसीन नात ॿुधाई अलाह साईं अव्हां खे मोहम्मद मुस्तफ़ा जे बदौलत हर तरीक़े सां पंहिंजी नेमतुनि सां नवाज़े अलाह पंहिंजो पाक अव्हांजो बुलंद करे भाग बुलंद करे आमीन सेहत ॾे साईं आमीन कुझु लफ़्ज़ जेके आहिनि उहे माना रदीफ़ काफ़िया जे हिसाब सां उहे या तर्ज़ खे वधाइनि पिया या घटाइनि पिया जी साईं ऐं नाले वारी जेका मिसरा हुई हुन में बि जेको अव्हां लफ़्ज़ खयो आहे उन में बि लय जो थोरो डिफरेंस नज़र पियो आयो उन में उहो लॻो पियो त या त लफ़्ज़ वधीक आहिनि या तर्ज़ रब वधीक जो आहे हबीब आ सो मुंहिंजो हबीब आ चइजो थोरो रब जो हबीब आ सो मुंहिंजो हबीब आ जी गुलाम नबी गरीब सही पर खुश नसीब आ अच्छा गुलाम नबी जी साईं हाणे हीअ गुलाम नबी कंदो त जी मुंहिंजे साईं। ख़्याल में इहो वधी पवंदो जी साईं गुलाम नबी चइजो वरी गुलाम नबी गरीब सही पर अच्छा खुश नसीब आ जेकॾहिं छो जो हू दरवेशनि जो जॾहिं ईअं हूंदो मदर साईं जी त साईं साईं गुलाम नबी साहिब जॾहिं पढ़ंदा जी त वज़न मीटर कंपोज़िशन जो हिकिड़ो हूंदो अगरि वधी वेंदो लफ़्ज़ तो विच में विझी स्टे करे पढ़ी वेंदा बिल्कुलु। अच्छा उहो वज़न स्टे शाइरी करण जे हिसाब सां जेकॾहिं जी तव्हां साईं, पर कढंदव तव्हां त इहो बिल्कुलु वज़न ॻाल्हि पूरो कई थी त वेंदो। हा, उहो तव्हां जेको बिल्कुलु पर आहे ॻाल्हि न, कई त गुलाम पर- नबी गरीब सही ख़ुश नसीब खुश अच्छा नसीब आ। गुलाम नबी जी, चवंदा जी। गुलाम नबी त हुन सां बि वधी पवंदो जी ऐं साईं अॻियां तव्हांखे ॾुखियाई पवंदी बिल्कुलु पढ़ण वारे खे ॾुखियाई छो जो असां पाण पढ़ण वारा आहियूं त जी हिन साईं। जी हैत खे ऐं हिन जे बहर वज़न खे सम्झंदे इन ॻाल्हि खे उहो ज़हन में रखंदे जी पोइ साईं। इहा ॻाल्हि थिए थी अलाह साईं तव्हांखे सलामत रखे महिरबानी इन्हनि साईं। ॻाल्हियुनि जो थोरो ख़्यालु रखंदा छो जो तव्हां बिल्कुलु। हाणे सीनियर आहियो सीनियर साईं। मोस्ट आहियो महिरबानी साईं। सीनियर हूंदा आहिनि तव्हां सीनियर मोस्ट आहियो महिरबानी ऐं अव्हां खां माना हीअ जेका रदीफ़ काफ़िया हिननि खे पढ़ण में ई अहिड़ो अंदाज़ थी वञे जो इहो शाइबो ई न थिए या ॻाल्हि सभु माना ध्यानु ते ई न वञे त इहा ॻाल्हि महिरबानी। ईअं हुई बहरहाल अलाह साईं तव्हांखे सलामत रखे तव्हां लाइ 7 मार्क्स आहिनि महिरबानी साईं जी इरफान साहब तव्हां छा मार्क्स ॾींदा महिरबानी फौज़िया बच्चा तारिक हुसैनी जी बाबा जीअं मज़र साईं ॻाल्हि कई त तव्हां न सिर्फ़ु तव्हां बल्कि जेके बि हाणे असांजा सनाख़वान मुस्तफ़ा वेठा आहिनि इहे सभु छो जो ॾिसो ऑडिशन जे दौरान 100,000 माण्हू हुआ उन मां वरी सभु चूंडजी वञी 50 जे अंदरि बचा उन खां पोइ वरी 30-32 थिया ऐं उन खां हाणे वञी तव्हां कुल बचाओ 12-14 जी जी इन जो मक़सदु आहे त जेको जंहिं सिंफ में आहे त सभु हुज़ूर जो शान उहो घटि थींदो वेंदो महिनत न हूंदी उहो पोइ ते निकिरंदो वियो उन जे लाइ वरी रस्तो न हो हाणे जेके बचाओ तव्हां सभु हाणे सम्झी चुका आहियो त पढ़णो कीअं आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे आवाज़ कीअं लॻाइजे सभु पर वक़्त जो वारो हूंदो आहे कॾहिं कंहिंजो वॼंदो आहे कॾहिं कंहिंजो वॼंदो आहे ऐं तव्हां बेसिकली थकी पिया हो बिल्कुलु हासिल हा सो उन जे करे सुर साथ कोन थो ॾे बिल्कुलु रब तव्हांखे ज़िंदगी ॾे लेकिन आमीन। तव्हांजे जो जोश खे आमीन तव्हांजे जज़्बे खे मुंहिंजो उन आकाए दो जहां सां जेको इश्क आहे तव्हांजो उहो शल ईअं ई सलामत हुजे। आमीन आमीन तव्हां आमीन। सभिनीनि जो मुंहिंजे आमीन तरफ़ां साईं। साईं तारिक साईं तव्हांजे लाइ आहिनि 7 महिरबानी। मार्क जी इरशाद साहब तव्हां छा तारिक साईं मौला कंदो तव्हांजी ड्यूटी हुज़ूर जी बारगाह में क़बूल पवंदी आमीन। ऐं जीअं गुलाम नबी मैसर साहिब तव्हां कलाम पढ़ियो ऐं वज़र साईं इरफान साईं हुन कलाम ते बि ॻाल्हायो ख़ासि तौर ते नाले ते थोरो बहस कयोसीं जी साईं। गुलाम नबी मैसर या ॿिया शाइर जेकी बि आहिनि कॾहिं कॾहिं जॾहिं अहिड़े क़िस्म जा नाला ईंदा आहिनि गुलाम नबी मैसर जा तमामु घणा मुंहुं कलाम ॿुधा आहिनि पोइ किथे किथे गुलाम नबी ईंदो आहे किथे किथे वरी गुलाम में नबी ईंदो आहे गुलाम में नबी में वज़न हुनजो पूरो थी पवंदो आहे बिल्कुलु ज़ेर ॾियण सां वज़न पूरो थी वेंदो आहे बिल्कुलु इहो शाइराणो हिकिड़ो बिल्कुलु। ईअं खणी चऊं टेक्निक आहे शाइरीअ जी बिल्कुलु वज़न खे पूरो करण जे लाइ पर तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो आहे ऐं ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे तव्हांजो ऐं मूं घटि ॾिठा आहिनि अहिड़ा सनाख़वान जेकी साफ़ सुथरी ॿोलीअ सां पेश अचनि मतिलबु उन्हनि सां इंसाफ़ कनि तव्हांजो हिकु हिकु लफ़्ज़ सम्झ में अचे थो तंहिंजे करे चुक पकड़िजे थी न त चुक न पकड़े सघूं पाण सम्झ में ई न अचे त ख़बर कीअं पए इहा जेका नात आहे हल्को फुल्को न पढ़ी सघंदो जी, जी। वॾी महिनत कई
बिल्कुलु मां सम्झी वियुसि इन में को शक न आहे बिल्कुलु मां सम्झी वियुसि बिल्कुलु ख़ासि करे जेका ॿी सिट आहे न हा साईं हुन में पढ़ण वारे खे निहायत संभाले त हुन जा सुर बि बरक़रार रहनि वॾी महिनत लफ़्ज़ जी जेका साख़्त आहे जेका शिकिल आहे बिल्कुलु उहा ख़ुदा न ख़ास्ता उहा न बिगड़जे ऐं बिल्कुलु उहा माण्हू जेको चाहे पियो उहो हुनखे अदा करे वञे बिल्कुल के कलाम अहिड़ा हूंदा आहिनि जेकी मख़सूस आवाज़नि में ई ठहंदा आहिनि जी ऐं साईं इहो कलाम तव्हांजे आवाज़ में ऐं तव्हां जहिड़ा जेकी ॿिया आवाज़ आहिनि उन्हनि में पढ़ण में ॿुधण में ॾाढो सुठो लॻंदो इहो कलाम ॾाढो सुठो पढ़ियो आहे तव्हां ऐं तव्हांखे 8 मार्कूं ॾियां थो महिरबानी अच्छा, साईं कुर्बान माशाल्लाह ऐं तमामु प्यारी आवाज़ जे मालिक ऐं मुंहिंजी पसंदीदा वॉइस आहे शाइस्ता पर हिन शेर सां घुराईंदसि कोई मिसले मुस्तफ़ा का कभी था न है न होगा कोई मिसले मुस्तफ़ा का कभी था न है न होगा किसी और का ये रुतबा कभी था न है न होगा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुस्तफा 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 या हबीबे खुदा करने गाहे करम दिल रुबा रहमते आलमीन मजबी नाज़नीन रहमते आलमीन मजबी नाज़नीन तुही जो चेहरो हसीन वल कमर वदोहा मुस्तफा 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 तुही जो मिठेड़ो इस्म तुही जो सिर हो जिस्म सुभान अल्लाह तुही जो मिठेड़ो इस्म तुही जो सिर हो जिस्म शान आलाउतम नबी नूर हुदा मुस्तफा 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 या हबीबे खुदा करने गाहे करम दिल रुबा सुभान अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह, माशाल्लाह तमाम प्यारी जज़ाकल्लाह, आवाज़ जी मज़र साहब तव्हां छा बिस्मिल्लाह पुट शाइस्ता माशाल्लाह ॾाढो सुठी नात तव्हां पढ़ी असां ॾिसंदा पिया अचूं मुसलसल जेको इहो प्रोग्राम हले पियो मदाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु असांजे हिकिड़े ख़ूबसूरत चैनल जे हवाले सां रब साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे आमीन। इहे बरकतूं नेमतूं महिरबानियूं रहमतूं सभिनी ते मौला पंजतन पाक आमीन पंहिंजूं रखे ख़ुदा अव्हांखे ख़ुशि रखे अव्हां हमेशह महिनत करे अचो पिया मां मुसलसल अव्हांखे ॾिसां पियो का न का नात जेका तव्हां ॿी खणी पिया अचो हिन भेरे बि तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो आहे तव्हांजी पिच लाजवाब हुई जंहिं सुर तां तव्हां पढ़ियो आहे तव्हांजी रेंज माशाल्लाह ॾाढी सुठी आहे हुनखे इस्तेमालु कंदे तव्हां निहायत सुठी पिच इस्तेमालु कई आहे तव्हांजो अंदाज़ निहायत सुठो रहियो कॉन्फिडेंस एतमाद माइक्रोफोन जो इस्तेमालु सभई लाजवाब रहिया हिकिड़ी सिट तव्हां चई रहमत आलमी महजबी नाज़नी हा पुट ही नाज़नीन आहे नाज़नीन नाज़नीन
रहमत आलमी महजबी नाज़नी वो अॻी सम्झाए इन ते ज़बर कान ईंदी। बाक़ी सॼी नात ओवरऑल माशाल्लाह ॾाढी सुठी तव्हां पढ़ी आहे। विश यू ऑल द बेस्ट। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे पुटु 8 मार्क्स आहिनि। 8 मार्क्स जी इरफान साहब शाबाश। शाइस्ता हमेशह जीअं हिन भेरे बि तमामु सुठो कलाम जो इंतिखाब। मां हमेशह चवंदो आहियां त शाइस्ता खे जेकॾहिं ख़बर पए त हीअ केॾो मुश्किल कम खे केॾो आसान करे पढ़े थी त शायदि शाइस्ता पढ़ी न सघे ऐं मासूम आहे। अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, अञा अॻिते हुनजी ज़िंदगी पई आहे मदह मुस्तफ़ा करण जे लाइ। कुझु जेके सिटो थियो त शान तुंहिंजो चहिरो हसी खां पोइ जॾहिं बि मुस्तफ़ा ते आयो पुटु उहो सुर चढ़ियो ऐं लथो आहे ऐं शान आला उत्तम इहे इन लाइन में बि जेको तव्हांजो सुर हिकु जॻह ते न टिकियो आहे मथे चढ़ी वरी लथो, ही 2 मिस्टेक आहिनि बचा। इन जे लाइ मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मार्क्स आहिनि 7 मार्क्स जी इरशाद साहब। शाइस्ता माशाल्लाह असांजे हिन प्रोग्राम में सभिनी खां नंढी उमिरि वारी नातख़्वान आहे ऐं सिंध टीवी खे इहो एज़ाज़ हासिल आहे त तमामु सुठा आवाज़ असां खणी अची विया आहियूं, चूंडे आवाज़ खणी आया आहियूं ऐं उन्हनि आवाज़नि में हिकिड़ो आवाज़ हिकिड़ो गुलाब शाइस्ता बि आहे असां वटि। शाइस्ता जी आवाज़ में जेका शाइस्तगी आहे, जेका शीरी आहे, जेका मिठास आहे, आउं सम्झां थो त उहो ई इन जी कामयाबीअ जो सबबु आहे। ऐं इन मासूमियत सां, इन पंहिंजाइप सां ऐं मिठे मुड़ुस सां जेका हिन जी मोहबत आहे ऐं उहा मोहबत ज़रूरु हिनखे पार पुॼाईंदी। माशाल्लाह ॾाढी सुठी परफॉर्मेंस तव्हां ॾेखारी आहे ऐं नातिया कलाम जेका सिलेक्शन आहे ऐं केरु बि करे थो, तव्हांजो वालिद साहिबु करे थो। ॾाढी सुठी सिलेक्शन आहे तव्हांजी ऐं तिर्ज़ू बि तमामु नयूं तव्हां खणी अचो पिया। आउं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क। साईं तव्हांखे तमामु हिकिड़े अहिड़े वॾे नाले सां मुशाबियत ॾेई मुखातिब थींदो आहे ऐं इन में को शक बि न आहे। तव्हांजी जेका आवाज़ जी जेका गरज आहे उहा सवली सिंधी में जेको मिसाल ॾेई सम्झाईंदा आहियूं त भई जीअं शींहं जी गर्ज हूंदी आहे अहिड़ी गर्ज वारो आवाज़ आहे तव्हां। माशाल्लाह तमामु प्यारो आवाज़। ऐं हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारो आवाज़ जो मालिक अदा मोहम्मद मूसा खे। जी अदा मूसा। मां तुंहिंजो नौकर तूं मुंहिंजो साईं करम जी नज़र कर तूं मूं ते सदाईं मां तुंहिंजो नौकर तूं मुंहिंजो साईं करम जी नज़र कर तूं मूं ते सदाईं। माशाल्लाह। मदीने जिलाए सिका तो मरा तो या रसूल अल्लाह मदीने जिलाए सिका तो मरा तो पंहिंजे पाक रोज़े जी चोठ चुमाई
करम जी नजर कर तू मूं ते सदाई सुभान अल्लाह माशाअल्लाह तमाम प्यारो कलाम ॿुधायो था जी मदर हिकिड़ो मां चवंदो त हिकिड़ो बंदि अञा पढ़ो हिन जो जे आहे त जी मदीने जिलाए सिका थो मरा थो या रसूल अल्लाह मदीने जिलाए सिका थो मरा थो पंहिंजे पाक रोज़े जी चोट चुमाई करम जी नजर कर तू मूं ते सदाई सुभान अल्लाह जी मदर साहब मोहम्मद मूसा तव्हां पंहिंजे पाण खे मल्हायो अव्हां जो आवाज़ माशाल्लाह ॾाढो पैथाज़ वारो आहे अव्हां शुरू थींदा आहियो त मूंखे साईं मां उनखे पंहिंजो उस्ताद बि सम्झां थो साईं मंज़ूरुल कौनैन साहिबु अलाह से उनखे ग़रीक रहमत करे बिल्कुलु उन्हनि जो लहन यादि थो अचे उन्हनि जो आवाज़ु ॾाढो पाठदार क़िस्म जो आवाज़ु जेके असां पंहिंजे राग जी ॿोली में चवंदा आहियूं त अलंकार वारो आवाज़ु बाक़ाइदा साफ़ शफ़ाफ़ जेको नात जो ख़ासो आहे नात लाइ निहायत इहो आवाज़ु मौज़ू हूंदो आहे अलाह साईं तव्हांखे सलामत रखे अलाह तव्हांखे मुस्तफ़ीज़ करे हिन नात सां इन्हनि लफ़्ज़नि सां इन्हनि ॿोलनि सां हिन हाज़िरीअ सां मां अव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां हिन जा थैंक जी इरफान साहब तव्हां छा राय आहे मोहम्मद मूसा वारसी साहब साईं तव्हांखे तमामु हिकिड़े अहिड़े वॾे नाले सां मुशाबियत ॾेई मुखातिब थींदो आहे ऐं इन में को शक बि न आहे तव्हांजी जेका आवाज़ जी जेका गरज आहे उहा सवली सिंधी में जेको मिसाल ॾेई सम्झाईंदा आहियूं त भई जीअं शींहं जी गर्ज हूंदी आहे अहिड़ी गर्ज वारो आवाज़ु आहे तव्हांजो अच्छा कुझु आवाज़ मूंसां साईं अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे अगरि तव्हां ठाहे पेश कंदव अच्छा हिते मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयां कुझु कंटेस्टेंट अहिड़ा बि आहिनि जिन सां ॻाल्हाईंदे मूंखे भउ थींदो आहे ऐं मां ॾाढो पंहिंजो पाण खे जेकॾहिं छो जो हीउ मदाह मुस्तफ़ा आहे प्रोग्राम आहे हिन में मां ॾाढो मतिलबु जहिड़े तरीक़े सां कुझु शयूं मां इन जे करे बि दरगुज़र करे छॾंदो आहियां त मुंहिंजी आका जो शान आहे बहितरु थी वेंदो सो लेकिन तव्हां इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हू जेके ॾिसनि था उन्हनि जूं असां खां वधीक उन्हनि जूं अखियूं ऐं उनजा कन सरला आहिनि सो मोहम्मद मूसा तूं इन में को शक न आहे त तूं हिकु वॾो ऐं कंप्लीट नयत ख़्वान आहीं तुंहिंजी आवाज़ जी गर्ज तुंहिंजी उठान तुंहिंजी विहान तुंहिंजी घमक जेका तूं जॻह वञी थो उहा वॾी पावरफुल वञी थो अच्छा मां अर्ज़ु इहो बि कयां त कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं घणो अटकल सां ऐं कंप्रेस करे कढंदासीं त उहो आवाज़ पंहिंजी असलियत विञाए वेहंदो आहे ऐं इहा ई कारीगिरी थिए थी तव्हांजी आवाज़ में तव्हां कोशिशि कयो था त मां ॾिसो हिकु त हीअ एॾी मुश्किल कंपोज़िशन आहे मदन मोहन साहिब जी जेको असुल गानो आहे उन खां पोइ त हीअ मरहूम सईद जना साईं अमजद साबरी साहिब जन करम मांगता हूं इहो मूंखे शर्फ़ हासिलु आहे त इहो मूं ई इन खे रिकॉर्ड कयो हो उन खां पोइ बाक़ी सभिनी रिकॉर्ड कयो सो ॻाल्हि इहा आहे त हू त राइज बणिजी चुको आहे सभु पढ़नि था त को एतिराज़ु न आहे छो एॾी मुश्किल कंपोज़िशन आहे उनखे वरी उन खां वधीक छो जो जिन इन्हनि खे पढ़ियो आहे पहिरियां उन्हनि जूं रियाज़तूं सदियुनि जूं आहिनि सालनि जूं रियाज़तूं आहिनि ऐं ॾाढो मुश्किल रियाज़तूं ऐं तव्हां हिकु एॾी मुश्किल कंपोज़िशन ऐं उनखे अञा वधीक मुश्किल करे पढ़ंदव त ॾाढो मुश्किल थींदो तव्हांजे लाइ ईअं ई थियो आहे तुंहिंजे हिन परफॉर्मेंस सां मां तुंहिंजो नौकर जेको मथे मुर्क तव्हां एक्स्ट्रा लॻायो पिया उहे सभु जॻहियूं बेसुरू लॻियूं ऐं उन खां अंतर खां पोइ करम जी नज़र कर तव्हां 2 दफ़ा जीअं लथा आहियो 2 दफ़ा सुर खां उहे ॿाहिरि आहियो उहो इन जे करे तव्हां कोशिशि कयो पिया त अञा बहितर कयां साईं कुझु सुठियूं आहिनि कंहिं शइ जूं त घाव जेके दवा भरे न सघे से दुआ ते छॾे बि ॾिबा आहिनि त कुझु कम जेके आहिनि सुर जा उन आकाए तो जहां ते बि छॾिबा आहिनि हर भर पंहिंजी अटकल न कबी आहे
सो मूं घणो ॻाल्हायो आहे तुंहिंजे लाइ, मां माज़रत ख़्वाह बि आहियां तव्हांजे लाइ, तव्हांजूं अखियूं ॾिसी मूंखे भउ बि थिए थो। सो मुंहिंजे तरफ़ां मिठा साईं तव्हांखे Two more. Thank you. जी इरशाद साहब। माशाल्लाह मूंसां साईं कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे त कंहिं ॿिए खे ॿुधबो आहे ऐं उनखे जेकॾहिं कोई चङो चवंदो आहे ऐं उनजी जेकॾहिं तारीफ़ का नेकी ॿुधबी आहे त माण्हू चवंदा त आउं बि जेकर ईअं थियां। पोइ जेको पंहिंजो अंदाज़ आहे न, जेका हुनजी पंहिंजी मुर्क आहे, जेको पंहिंजो हुनजो स्टाइल आहे, उहो माण्हू विञाए वेंदो आहे। थी सघे थो इन जो बि असरु हुजे। कॾहिं कॾहिं असां हिते वेही करे किन दोस्तनि खे घणियूं मार्कूं ॾियूं था त ॿिया दोस्त चवंदा यार हिनखे घणियूं मार्कूं मिलियूं आहिनि, शायदि हीउ सुठो पढ़ंदो आहे, हिन जो अंदाज़ जजनि खे वणंदो आहे, हीउ ॾोहीड़ो पेत पढ़े थो अहिड़े क़िस्म सां, ऐं हीउ हिन सुर खां हीअं खणे थो त हिनखे वधीक मार्कूं मिलनि थियूं, मां बि जेकर ईअं पढ़ां। सो जीअं इरफान साईं ॻाल्हि कई त हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं तव्हां कॾहिं कॾहिं जेको तजुर्बो कयो था उहो कॾहिं कॾहिं फेल बि थी वञे थो। पर हिकिड़ी ॻाल्हि बि आहे, तव्हांजो आवाज़ ॿुधण सां मज़ो अचे थो। के आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि न अचानक वॼी पवंदा आहिनि त माण्हू चवंदा यार छा हलायो अथव, बंदि कयो हुनखे। कॾहिं कॾहिं के आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जो माण्हू ॿुधंदो आहे चवंदो आहे यार आवाज़ त ॾेसि भला, थोरो हिनखे वधीक ॿुधूं। तव्हांजो आवाज़ ओड़ो आहे, तव्हांजो आवाज़ जेको ॿुधंदो चवंदो हिनखे थोरो वधाए, वॉल्यूम खे वधाए, आवाज़ खे वधाए त हिनखे ॿुधां फ़रहत थी मिले, रूह खे राहत थी मिले। ॾाढो सुठो सना ख़्वान आहीं तूं, मौला तोखे आबाद करे। आउं तोखे 8 मार्कूं ॾींदुसि। Thank you. माशाल्लाह जज़ाकल्लाह अदा, तव्हांजी महिरबानी लाइ तव्हांखे कामयाबी ॾे। ऐं असां सां गॾु नेक्स्ट नात खां मौजूदु आहिनि, तमामु प्यारी आवाज़ आहे, मुंहिंजी पसंदीदा नात खां आहे। इन शेर सां घुराईंदसि शबनम खे त शान तुंहिंजी छा लिखां मां, शान वारा मुस्तफ़ा, शान तुंहिंजी छा लिखां मां, शान वारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त आ कलम खे, कहिड़ी ताक़त आ कलम खे, मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त आ कलम खे, मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। जी अदी शबनम। सूह सब तो ते ख़त्म तुहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया, हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया, आलिमन विसरियो इल्म तुहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुहिंजो कसम। आलिमन विसरियो इल्म तुहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुहिंजो कसम। सुभान अल्लाह, माशाल्लाह, तमाम प्यारी जज़ाक। आवाज़। जी सरमज़र साहब। अदी शबनम नूर माशाल्लाह, थैंक यू सर। अव्हां हमेशा मेहनत सां अचो पिया, बाक़ाइदा होमवर्क करे मां तव्हांखे ॾिठो आहे कॉरिडोर्स में, तव्हां मुसलसल लॻा पिया हूंदा आहियो, का न का ॿी धुन, का न का ॿी नात, कंहिंजी आस्थाई, कंहिंजो अंतरो, कंहिंजो थल, कंहिंखां पुछणु। माशाल्लाह इहो ई जहद मुसलसल जेको हूंदो आहे माण्हू खे नई क्रिएशन ॾे खणी वेंदो आहे। पर मां सम्झां थो ही नात तव्हां अॻु बि पढ़ी चुका आहियो। हा बाबा ईअं न? जी ना सर, मूं पहली दफ़ा पढ़ी आहे नात। फर्स्ट टाइम पढ़ी आहे? जी बिल्कुलु। अच्छा, असल में छा आहे जो नातूं जेके आहिनि उहे सिंधी उन में जेको असांजो आहे सॼो सिस्टम। ऐं सर बसर मां तव्हांखे कुझु चवणु चाहींदसि, इहा नात जी। मूं यादि बि अॼु कई आहे। अच्छा, यादि अॼु कई आहे? जी हा। न मां इहा ज़िक्र कयो न, तव्हां माशाल्लाह 4-5 जेके आहियो हिते जा शुरकायकार, उन्हनि खे ॾिसूं पिया त मुसलसल तव्हां पंहिंजे कम में लॻा पिया हूंदा आहियो। थैंक यू सर। पंहिंजा किताब ॾिसणु, नयूं शयूं खणी अचणु, डिस्कस करणु, बहस करणु, ॿुधाइणु, ॿुधणु, त हिन सां ई बाबा नयूं जेके शयूं आहिनि उहे साम्हूं ईंदियूं आहिनि। माण्हू जे हुन में बयाज़ में इज़ाफ़ो थींदो आहे, इल्म में इज़ाफ़ो थींदो आहे, शयुनि में इज़ाफ़ो थींदो आहे।
तव्हां पुट तमामु सुठो पढ़ियो आहे। अंतरो जेको हो, अंतरे जा जेके पहिरियां सुर हुआ, हिकु झलक, इहो लफ़्ज़ हो न बाबा? चइजो वरी। हिकु झलक। हा, ही बहरहाल न ही हुन वक़्तु तव्हां आस्ताई सां कनेक्टेड हुआ न, इन करे तव्हां हिन खां बहितर खयो हो, पर उथंदे सुर कोन लॻियो। हिकु झलक, हिकु झलक, ही जेको लफ़्ज़ हो न, ही हिकदमि न लॻो। हाणे मां तव्हां जेके ॿिया दोस्त आहियो, ॿिया जेके हिन में शरीक आहियो हिन मुक़ाबले में, कॉम्पिटिशन में, उन्हनि खे बाबा मां इहो चवंदो हलां त अव्हांखे हिकु आस्ताई हिकिड़ो अंतरो पढ़णो आहे, हिकिड़ो थल, हिकिड़ी निसरा पढ़णी आहे, त गौर इहो हुजे त हिन में ई सभु कुझु करिणो आहे, सभु कुझु करिणो आहे ऐं बहितर तरीक़े सां करिणो आहे। बहितर तरीक़े सां थींदो त तव्हांजा मार्क्स बि थींदा ऐं तव्हांजो इहो तव्हांजे नाले सां इहे शयूं जेके उन बहितर थींदियूं पॉज़िटिवली। त इन्हनि ॻाल्हि जो थोरो ख़्यालु रखंदा। मां पुट तव्हांखे 8 मार्क्स ॾियां। थैंक यू सर। जी सर, इरफान साहब। शबनम नूर असांजी तमामु होनहार सना ख़्वान मुस्तफ़ा आहे। जीअं जो पाण इक़रार करे चुकी आहे त हिकिड़े ॾींहं जी यादि करण वारी शइ ओतिरी असरु रखंदी आहे ऐं महिनत वारी शइ ओतिरी असरु रखंदी आहे। हुनजी एफर्ट्स ॾाढी सुठी। शबनम नूर जी मिसरो जेको खयो पुट तव्हां, हिकु झलक खां मथे खणण जी जेका उठान, उहा ॾाढा सुर डिस्टर्ब थिया ऐं प्लस वापसि जेका लथो तव्हां मिसरे जी लाइन, उहे सुर सभु डिस्टर्ब थिया आहिनि। ऐं ओवरऑल जीअं तव्हां जेका शबनम नूर हिते बीही अचे, मुंहिंजो रूह, मुंहिंजो ज़हन ऐं दिलि पंहिंजे तरफ़ मुतवजो कराईंदी आहे, उहा अॼु शबनम नूर जी परफॉर्मेंस मूंखे न लॻी आहे। सो मुंहिंजे तरफ़ां पुट तोखे मार्कूं आहिनि। अदी शबनम खे जीअं वज़र सां ॻाल्हि कई न, तयारी कंदे मूं बि ॾिठो आहे ऐं इहो सॼो एज़ाज़, इहो सॼो क्रेडिट अदी शबनम जे वालिद ॾांहुं वञे थो। ऐं आउं सुबुह बि जॾहिं गुज़री रहियोसि कॉरिडोर मां, त मोबाइल तां उहो ॿुधी रहियो हुयो, वरी लिखी रहियो हुयो, वरी अदी शबनम खे हुन ॿुधायो पए। तमामु घणी महिनत ऐं तमामु घणी जेका दिलि लॻी आहे, उहा अदी शबनम नातिया कलाम पेश करण में पेश करे थी। हिन जे आवाज़ में आउं त ईअं चवंदुसि त काइनात जे रंगनि जी रंगीनी आहे। हिन जे आवाज़ में मोहबत बि आहे ऐं गमगीनी बि आहे, ॿई कैफ़ियतूं आहिनि। कॾहिं कॾहिं ध्यानु हिकु पासे वञे थो ऐं कॾहिं कॾहिं वरी दिलि ॿिए खाने में अची वञे थी। हिकिड़ो सुहिणो आवाज़ु आहे ऐं सना ख़्वानी जो अदीअ खे तमामु घणो ॾांहुं आहे। मौला हिन खे आबाद करे। ऐं आउं त चाहियां थो त अञा वधीक असांजे प्रोग्राम जो हिसो बि रहे, इन जे करे आउं खेसि 8 मार्कूं ॾींदुसि। थैंक यू सर। माशाअल्लाह, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। शबनम तमामु प्यारी आवाज़ तव्हांजी। थैंक यू फॉर ख़ुशि रखे, कामयाबी ॾे। हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारो आवाज़ ख़ुदा बख़्श खे। जी अदा अचो। हरो लफ़्ज़ माना सुर ढरो, सुर घटि लॻंदो। तव्हां लाइ बाबा इहा ॻाल्हि ध्यानु ते रखिजो। आईंदा जेका बि तव्हां नात पढ़ो, केरु बि अची पढ़े, त इन्हनि लफ़्ज़नि जो, इन्हनि ॻाल्हि जो तव्हां ख़्यालु रखंदा त तव्हांजी परफॉर्मेंस सुठी थींदी। मिठो मुल्क मौला ॾेखार जल्दी, मिठो मुल्क मौला ॾेखार जल्दी। आहियां ॾाढो सिकायल, आहियां ॾाढो सिकायल। वॻवार जल्दी,
वगवार जल्दी मिठो मुल्क मौला ॾेखार जल्दी रोअन रते फुड़ा थियूं ही अखियूं वेचारियूं रोअन रते फुड़ा थियूं ही अखियूं वेचारियूं रोअन रते फुड़ा थियूं ही अखियूं वेचारियूं थिए नज़र करम जी थिए नज़र करम जी थिए नज़र करम जी थिए नज़र करम जी हिक बार जल्दी हिक बार जल्दी मिठो मुल्क मौला ॾेखार जल्दी सुभान अल्लाह माशाल्लाह तमामु प्यारो आवाज़ जी मुज़र साहब तव्हां ॿुधायो ख़ुदा बख़्श ख़ुदा तव्हांजो हामी नासिर हुजे सदा आबाद हुजो ॾाढियूं सुठियूं नातूं तव्हां पढ़ियूं आहिनि पोयां जेके बि प्रोग्राम असांजा थिया आहिनि ॾाढो सुठी तयारी सां आया आहियो ॾाढे सुठे अंदाज़ सां आया आहियो ॾाढी परफेक्शन सां एतमाद सां यकीन सां ऐं का हसीन शइ तव्हां खणी आया आहियो अॼु बि तव्हां मिठो मुल्क मौला बतर्ज़ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो पर अॼु तव्हांजो साह खुटे पियो तव्हांजो साह आस्ताईअ में बि थल में बि टुटे पियो खुटे बि पियो किथे किथे साह जो मसइलो पियो थिए किथे किथे छा को ख़ुदा ख़ैर करे छा ॻाल्हि आहे तबियत ख़राब हुजण जे वजह तबियत ख़राब आहे वाक़ई थिए पियो ऐं मिसरा में थिए नज़र करम जी हिकु वार इहा बि ज़बर ज़ेर जो थोरो ध्यानु तव्हांजो न रहियो आहे मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि ख़ुदा बख़्श जे हवाले सां त बाबा जेके बि इन जा पार्टिसिपेंट आहियो नातिया कॉम्पिटिशन जा अव्हां हिकिड़ी ॻाल्हि निहायत यादि रखी वठो ही मां तव्हांखे सभिनी खे खुले दिलि सां ऐं ज़ाहिरी तरह बिना लिकाइण जे ॻाल्हि ॿुधायां थो त कंहिं हिकु लाइ न तव्हां सभिनी लाइ इहा ॻाल्हि आहे त तव्हां जॾहिं लफ़्ज़ पूरो चवंदा न लफ़्ज़ मां लफ़्ज़ बि चई थो सघां लफ़्ज़ जॾहिं ताईं तव्हां पूरो न चवंदा जेसि ताईं हिनखे अलॻि अलॻि करे लफ़्ज़नि खे चिटो करे न चवंदा ज़ोर सां न चवंदा असांजा उस्ताद रेडियो पाकिस्तान जा चवंदा आहिनि चॿाड़े लफ़्ज़ चओ चॿाड़े माना लफ़्ज़ में इहे न थिए त तव्हां वनूदगी में आहियो या तव्हां ढरे वात सां ॻाल्हायो पिया जिते ढरो वात लफ़्ज़ ते थींदो सुर ऑटोमेटिकली हेठि अची वेंदो सुर ख़राबु थींदो लफ़्ज़ ख़राबु थियो लफ़्ज़ खे ढेरो छॾियो सुर ख़राबु थियो इहे ॿई हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि तव्हांजी परफॉर्मेंस में इहा ॻाल्हि निहायत उहा मसइलो करे थी पई ऐं हिन खां अॻु पंहिंजो मूंखे यादि आहे त अदी शबनम नूर सां बि इहो ई मसइलो हो उनजो बि लफ़्ज़ जेको हो उहो ढरो लफ़्ज़ माना सुर घटि लॻंदो तव्हां लाइ बाबा इहा ॻाल्हि ध्यानु ते रखिजो आईंदा जेका बि तव्हां नात पढ़ो केर बि अची पढ़े त इन्हनि लफ़्ज़नि जो इन्हनि ॻाल्हि जो तव्हां ख़्यालु रखंदा त तव्हांजी परफॉर्मेंस सुठी थींदी तव्हां लाइ बाबा 6 मार्क्स आहिनि जी सर इरफान साहब ख़ुदा बख़्श सुठो नयोत ख़्वान आहीं तूं मुंहिंजे आका जो शान तमामु हसीन ऐं तमामु आला अंदाज़ में बयानु कंदो आहीं लेकिन ही परफॉर्मेंस तमामु कमज़ोर परफॉर्मेंस रही आहे तुंहिंजी मिठो मुल्क अस्ताई स्टार्ट खां वठी वाइंड अप ताईं उन्हनि जो सुर त निभाउ न करे सघिया हो ऐं टोटल परफॉर्मेंस में जेका सवादु जेको ईंदो आहे उहो न आयो सो मुंहिंजे तरफ़ां तोखे जी इरशाद साहब तव्हां ॿुधायो ख़ुदा बख़्श मूंखे लॻे थो त तोखे अञा ख़बर ई न हुई त मूंखे घुरायो वेंदो ऐं तोखे जल्दी घुरायो वेंदो ईअं न कॾहिं कॾहिं माण्हू खे लॻंदो आहे त मुंहिंजो नंबर कल्ह 5 नंबर ते हुयो त अॼु 6 नंबर ते या 5 नंबर ते घुराईंदा ऐं अॼु 2 नंबर ते आउं अची वियो आहियां मां तोखे अञा प्रॉपर तुंहिंजो माइंड सेट ई न हुयो ऐं तूं अॻु में अची वियो आहे तबियत जो फॉल्ट थी सघे थो बहरहाल हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका साईं कई मज़र साईं उन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां एड कयां त कहिड़ो बि सुठो नात ख़्वान हुजे सभ खां पहिरियां सुठी ॻाल्हि इहा आहे त उनखे तलफ़ुज़ जी ख़बर हुजे लफ़्ज़नि जी बि ख़बर हुजे तलफ़ुज़ जी बि ख़बर हुजे हिकिड़ो तव्हां बंदि पढ़ियो जंहिंमें रोअन रत फुड़ा उहो ॿीहर थोरो मूंखे ॿुधाइजो रोअन रत फुड़ा थियूं इहो फुड़ा न आहिनि फुड़ा फीथो आहे हिन
फेफानूस न आहे, कीअं चवंदो? रत फुड़ा रत फुड़ा। हाणे फुड़ा जॾहिं चओ था न, इहा ॿोली वरी ॿी थी वञे। पोइ जेकॾहिं प्रॉपर नमूने सां सुठे नमूने सां जेकॾहिं तव्हां अदायगी कंदो लफ़्ज़नि जी, त सुठा सना ख़्वान साबित थींदो। चवंदा त यार हिन जो तलफ़ुज़ बि ॾाढो सुठो आहे, उचार ॾाढा भला आहिनि हिन जा, ऐं पढ़े बि ॾाढो सुठो थो। जेका तव्हां उमेद हूंदी आहे जॾहिं तूं ईंदो आहीं त पोइ दिलि चवंदी आहे त यार वाह वाह अॼु बाक़ाइदा फ़रत में ईंदासीं, उहो रंग तो पेश न कयो अॼु। सो जीअं असांजा ॿ मोज़िज़ जज पहिरियां ई नाउमीदी ज़ाहिर कई आहे उन्हनि, ऐं थोरी उमेद कयां थो, ॿई टई असां उमेद कयूं था, पर ॿीहर जेका तव्हांजी परफॉर्मेंस हुजे उहा हिन खां वधीक मैच्योर ऐं सुठी हुजे। ऐं तव्हांखे 7 मार्कूं ॾियां थो। सीधा माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे कामयाबी ॾे। ऐं हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारी आवाज़, तमामु मिठी आवाज़, ऐं हिन शेर सां घुराईंदसि अदी मोमल खे त आयां अरबीअ जो सनागर, आयां अरबीअ जो सनागर, सजण जे दर जो गदागर, कंहिंजी का नाहे परवाह, हामी या मुंहिंजो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी अदी बिस्मिल्लाह। दिल रोनक बाहे कर, दुख दूर मदीने में, सरकार अॻियां सलबा, सब सूर मदीने में। दिल रोनक बाहे कर, दुख दूर मदीने में, सरकार अॻियां सलबा, सब सूर मदीने में। अॼु पाण बि रोए थी, मूंखे बि रुआणे थी, उबदारी दड़ ॾेई उछंगारूं भारे थी। अॼु पाण बि रोए थी, मूंखे बि रुआणे थी, उबदारी दड़ ॾेई उछंगारूं भारे थी। मन दाह वञी काथई, मंज़ूर मदीने में, सरकार अॻियां सलबा, सब सूर मदीने में। सुभान अल्लाह, माशाल्लाह। जी जी तव्हां ॿुधायो शर्मा सर। बाबा मूमल ॾाढी सुठी तव्हां नात पढ़ी आहे, ऐं माशाल्लाह पंहिंजी जेका तव्हांजी सुठी परफॉर्मेंस आहे हुनखे तव्हां कंटिन्यूसली खणी पिया अचो, महिनत बि कयो पिया। तव्हां सभिनी जेके बि शरीक कयो हिन कॉम्पिटिशन में, उन्हनि खे असां जिते किथे ॾिसूं पिया माशाल्लाह, कॾहिं किथे पिया प्रैक्टिस कयो, डिस्कस कयो पिया, नयूं शयूं खणी पिया अचो। अलाह साईं अव्हांखे अजुर ॾे, ख़ुदा ताला अव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। पंहिंजनि पंहिंजनि घरनि खां परे आयो हो, पर हिकिड़े सुठे उमेद ऐं सुठी दुआ ऐं इहे जेके आहिनि बरकतूं ऐं रहमतूं, उन्हनि जे हासिलात लाइ ज़ाहिर माण्हू खे हिजरत बि करणी पवे थी, पंहिंजो घर बि छॾिणो, सुख बि छॾिणो थो पवे। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर हुजे। बाबा ॾाढी सुठी नात पढ़ी अथव, ऐं लफ़्ज़ जेके आहिनि इहे ॿिया आहिनि। हिन खां अॻे ॿिए बि हिकिड़े दोस्त साॻियो हुन में धुन में पढ़ियो हो, पर ज़ाहिर अंदाज़ हर माण्हू जो पंहिंजो, ऐं पंहिंजो सिलेक्शन बि पंहिंजी पंहिंजी आहे। हिकिड़ो तव्हांजो आवाज़ु ख़ुश्क पियो लॻे मूंखे, आवाज़ु थोरो ख़ुश्क लॻे पियो, ख़ुश्क जीअं हूंदो आहे ड्राई आवाज़ु, हिन जो थोरो ध्यानु कयो। ॿियो सुर जेको हो तव्हांजो थोरो सवायो थी वियो हो, जेका तव्हां पिच खई आहे मथे तव्हांखे वञी जेके लफ़्ज़ हा अॼु पाण बि रोए थी, अॼु पाण बि रोए थी, हीउ जेको आहे न हीउ तव्हांखे पूरो सुर लॻाइणु खपे। हा,
छो जो तव्हां सुर जी पिच वधीक वधी हुई, इन करे तव्हां हुनखे पूरो न पिया पइजी सघो, पर वरी बि तव्हां हुनखे पूरो करे आया आहियो। आफ़रीन हुजेव। माइक्रोफोन में बाबा कॾहिं कॾहिं झटका था अचनि तव्हांजा, हिकदमि ब्लास्ट थो थिए, इहो सही न आहे। जेके लफ़्ज़ आहिनि न, कुझु लफ़्ज़ आहिनि उहे फाटनि था, जीअं फे, ठे, छे, फे, सभु, इहे इन्हनि जो ध्यानु कबो आहे। माइक्रोफोन जो इस्तेमालु जेको आहे असां पंहिंजनि उस्तादनि खां सिखियो आहे त इन्हनि लफ़्ज़नि खे ॾाढे तरीक़े सां इस्तेमालु कबो आहे। अंग्रेज़ी ॿोली जॾहिं सिखबी आहे त हुन में बि इहे जेके थ लफ़्ज़ आहिनि, ठ, उन्हनि खे हिकिड़े ख़ासि एक्सेंट सां अदा थींदा आहिनि, जंहिंसां माइक्रोफोन ख़राबु न थिए ऐं साम्हूं वारो ब्लास्ट न सम्झे। त इहो थोरो माइक्रोफोन जे इस्तेमाल खे थोरो संभालियो। आख़िर में जेका हुई जेके आख़िरी 4 लफ़्ज़ हुआ उहे आस्ताईअ जा, उहे थोरा डिस्टर्ब हुआ, उहे हेठि मथे थिया। जिते तव्हां अची छॾियो आहे अलाए थकिजी पियो या आवाज़ु जेको आहे उहो पंहिंजी जान छॾे ॾियो। बहरहाल विश यू ऑल द बेस्ट। अञा सुठी उमेदु रखूं था, अञा पंहिंजो ॿिया असांजा इम्तिहान काफ़ी सारा आहिनि जिन में तव्हां माशाअल्लाह सुठे नमूने सां पेश ईंदो। अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स। जी इरफान साहब। अदी मुमल आका एदो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन नातिया कॉम्पिटिशन में तव्हां पंहिंजो मुसलसल हुअण जो सबूत ॾेई रहिया आहियो, लेकिन हिन परफॉर्मेंस में मक़सदु साईं डिटेल सां ॻाल्हाए चुको आहे मज़हर साईं, उनजे अस्ताई अंतर में मतिलबु बख़ूबी जेके जीअं सुर तव्हां लॻाईंदा आहियो, जीअं पढ़ंदा आहियो, उहो नज़र न आयो आहे। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मिठड़ी भेण 6 मार्क्स। ओके सर। जी सर। भेण मुमल सुरनि जे हवाले सां त ॿई असांजा ख़ान साहिब आहिनि, ख़ान साहिब इरफान समू साहिब ऐं मज़हर हुसैन साहिब, इहे सुरनि ते ॻाल्हाइनि पिया, पर मूं इहो नोट कयो आहे, हूअं बि मुंहिंजो ज़ाती तजुर्बो पियो आहे त कुझु माण्हुनि खे कुझु शयूं यादि हूंदियूं आहिनि, उनखां वधीक उहो अॻिते न निकिरी सघंदा आहिनि। हिकु ॿ नात, हिकु ॿ को शेर, हिकु ॿ को कलाम, उनखां वधीक जॾहिं उनखां पुछा कबी आहे त उनखां वधीक उनखे का शइ न ईंदी आहे, या उहे जेकॾहिं परफॉर्म कंदा पिया आहिनि त उन सुर सां, उन लय सां, उन लॻाव सां उहे शयूं पेश न करे सघंदा आहिनि। मूंखे लॻे थो त तव्हांजी जेका ज़हन जी जेका लाइब्रेरी आहे उन में थोरी खोट आहे। खोट इन सेंस में तव्हां वटि हिकु त कलाम घटि आहिनि, जेकॾहिं कलाम आहिनि बि सही त उन्हनि ते तव्हांजी प्रैक्टिस घटि आहे, उन्हनि खे तव्हां वर्जायो घटि आहे। इन जे करे तव्हां जॾहिं ॿियो नओं कलाम पढ़ो था, छो त पाण जॾहिं ऑडिशन्स वारे मरहले मां निकितासीं, हिकु ॿ कलाम हुन वक़्तु तव्हांखे ॾाढो ज़बरदस्त यादि हुयो, नाते कलाम ॾाढो ज़बरदस्त सुहिणे नमूने सां तव्हां पढ़ियो पए, असां बि वाइड़ा हुयासीं, असां बि हैरान थी वियासीं त वाह छा त अंदाज़ आहे। पर हाणे जीअं जीअं असां अॻे मरहले में दाख़िल थियूं था, तीअं तीअं तव्हां बि महिनत कयो पियो, पर उहा महिनत जेका तव्हांखे ईअं यादि हुई उन महिनत जी भेट में ॾाढी घटि आहे। सो इन ते वधीक तव्हांखे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। नयूं नातूं जेकी पढ़ो था उन में तव्हांजी परफॉर्मेंस डल आहे। सो आउं तव्हांखे पंहिंजी तरफ़ां 7 मार्कूं ॾींदुसि। जज़ाक अल्लाह ताला तव्हांखे कामयाबी ॾे। ऐं हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारो अंदाज़, तमामु मिठो अंदाज़ अदावकार खे, ऐं हिन शेर सां कि या मुस्तफ़ा अता हो फिर इज़्न हाज़री का, या मुस्तफ़ा अता हो फिर इज़्न हाज़री का, कर लूं नज़ारा आकर फिर आपकी गली का, और एक बार फिर दिखा दो रमज़ान में मदीना, एक बार फिर दिखा दो रमज़ान में मदीना, बेशक बना लो आका मेहमान 2 घड़ी का। ये उथक हूंदी आहे न, जीअं तव्हां अंतरो खयो हिकदमि स्पार्क थियो, हिकदमि माशाअल्लाह ईअं जीअं आसमान ते शइ पहुची वई। आस्थाई में बि एतिरी माना उहो हुजे, ग्रिप हुजे। मदाहे मुस्तफ़ा, मदाहे मुस्तफ़ा, मरां दम ॾेई छले पुकारे मोहम्मद, मरां दम ॾेई छले पुकारे मोहम्मद, वेहां कियां वसीलो
विसारे मोहम्मद मरां दम ॾेई छले ख़ुदा बि उन्हीअ खे धिकारे छॾे थो ख़ुदा बि उन्हीअ खे धिकारे छॾे थो ऐदाद थो जंहिंखे धिकारे मोहम्मद सुभान अल्लाह ऐदाद तो जंहिंखे धिकारे मोहम्मद मरां दम ॾेई छले जज़ाकल्लाह सुभान अल्लाह जी मदर साहब। ख़ुदा बि उन्हीअ खे धिकारे छॾे थो ऐदादनि थो जंहिंखे धिकारे मोहम्मद सुभान अल्लाह इहो ई ईमान आहे इहो ई मसलक आहे असुल में मां सम्झां थो इहा ई ॻाल्हि आहे इरफान साईं बिस्मिल्लाह न बाबा बिस्मिल्लाह बेशक बेशक वकार नूर माशाल्लाह निहायत सुठी इब्तिदा तव्हांजी निहायत हसीन सिलेक्शन लाजवाब शाइरी तमामु सुठो अंदाज़ ऐं जेके तव्हां सुर लॻाया उहे निहायत ॾाढा सूटेबल हसीन ऐं राग जो इंतिखाब निहायत ख़ूबसूरत तव्हां कयो बोलनि सां निहायत ठहकी आया दादन फ़क़ीर साईं जो कलाम पर मां चवंदुसि त जेका आसाई आहे उहा थोरी उहा डल हुई जेका उथक हूंदी आहे न जीअं तव्हां अंतरो खयो हिकदमि स्पार्क थियो हिकदमि माशाल्लाह ईअं जीअं आसमान ते शइ पहुची वई आस्थाई में बि एतिरी माना उहो हुजे ग्रिप हुजे रब साईं तव्हांखे ख़ैर सां रखे ॾाढी सुठी परफॉर्मेंस तव्हांजी ॾाढी सुठी सिलेक्शन उमेद था रखूं त अञा बि तव्हां बहितर खां बहितर कंदा मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 9 नंबर आहे 9 मार्क्स आहे जी इरफान साहब तव्हां ॿुधायो। वकार नूर कुझु आवाज़नि ते रब पाक एतिरो महिरबान थींदो आहे सुभान जो उन्हनि जी हिकिड़ी शनाख़्त अलॻि ठही पवंदी आहे काफ़ी सारा आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके बाक़ी आवाज़नि सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि अच्छा कुझु आवाज़नि खे रब साईं अहिड़ो मुख़्तलिफ़ ऐं अहिड़ी ॾात ॾेई अलॻि कंदो आहे त उहो किथे बि वॼंदा आहिनि कॾहिं बि उहे गूंजंदा आहिनि उहा बग़ैर ॾिठे ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ फलाणे जी नत हली रही आहे हीअ फलाणे जी अहिड़नि आवाज़नि मां हिकिड़ो मिसाल मां उर्दू जे नत खां थो ॾियां जीअं ख़ुर्शीद अहमद जो जेको आवाज़ु हो या कारी वहीद ज़फ़र जो जेको आवाज़ु हो उहे अहिड़ा आवाज़ हुया त उन खां पोइ वरी अहिड़ा आवाज़ मुंहिंजे कननि ते अॼु ॾींहं ते मुंहिंजी ज़िंदगीअ जे 42-44 साल में न पहुता आहिनि जो मतिलबु मां अखियूं बंदि कयां त ख़बर पए त न ही ख़ुर्शीद अहमद जो आवाज़ु आहे या ही डाउट में पइजी वेंदा आहियूं त यार अवेस रज़ा क़ादरी आहे या को ॿियो नत ख़्वान आहे त तुंहिंजी आवाज़ में रब साईं हिकिड़ी अहिड़ी अलहदगी रखी आहे जो तुंहिंजो हिकिड़ी पहचान पंहिंजी आहे अच्छा साईं मज़हर साईं बार बार सम्झाए थो बेसिकली जेकॾहिं तव्हांखे शाइरी यादि न हूंदी त परफॉर्मेंस सम्झो तव्हांजी 50% घटि थी वेंदी लफ़्ज़नि जो ई सॼी जंग आहे लफ़्ज़ ज़हन ते ईअं चित्रियल हूंदा त परफॉर्मेंस पोइ सिर्फ़ु सुर जो ख़्यालु करिणो आहे न लफ़्ज़ खां तव्हांजो ज़हन आजो थी वेंदो आहे इन्हनि जे ई करे परफॉर्मेंसूं कमज़ोर थियनि थियूं अदरवाइज़ तमामु हसीन आवाज़ आहे तुंहिंजो मां हमेशह चवंदो आहियां हिकु त मुंहिंजी सना मुंहिंजे आका दो जहां जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियो अहिड़ो हसीन आवाज़ त मां तुंहिंजो वाक़ई आशिक़ आहियां ऐं हिन प्रोग्राम में तूं रही न रही मां तुंहिंजे आवाज़ में 2-4 मनक़बत ऐं मालिक हमदे वारी ताला ज़रूरु रिकॉर्ड कंदुसि त हिन परफॉर्मेंस जे हिसाब सां वकार नूर जेको अंतरो तो खयो उहो ॾाढो डिस्टर्ब हुयो इन जे करे मां तव्हां खां हिकिड़ी मार्क खसे वठां थो बाक़ी तव्हांजे लाइ वकार साईं आऊं त जॾहिं मेज़बानी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना पए उन वक़्तु तव्हांजे लाइ हिकिड़ो जुमिलो आऊं चवंदो आहियां त वकार साईं मौला तव्हांजो वकार बुलंद करे माशाल्लाह ॾाढो सुहिणो पढ़ो था अव्हांजे गले में सुरनि जी लात आहे अव्हांजी क्या बात आहे साईं आऊं चवां थो त कॾहिं कॾहिं ज़मीर जागी पवंदो आहे न माण्हूअ जो ख़बर त छो जाॻंदो आहे का अहिड़ी उन सां का वारदात थी वेंदी आहे कोई अहिड़ो हादसो थींदो आहे कोई अहिड़ो इतफ़ाक़ थी वेंदो आहे का अहिड़ी शइ ॿुधी वठंदो आहे माण्हूअ खे ख़ुदकुशी जो ख़्यालु अचे फ़र्ज़ु कयो ऐं का अहिड़ी शइ नसीहत वारी ॿुधी वठे
को अहिड़ो सनियो ॿुधी वठे त माण्हू उन खां मोटी अचे। तव्हांजो आवाज़ मोटाए अचण वारो आहे, तव्हांजो आवाज़ प्यार कंदड़ आवाज़ आहे, तव्हांजो आवाज़ मोहबत ॾे माइल करण वारो आवाज़ आहे। पाक प्यार करण लाइ दिलि चवंदी आहे। तव्हांजो जॾहिं आवाज़ ॿुधंदा आहियूं न, दिलि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थिए थी, मोहबत पैदा थिए थी। मौला तव्हांखे सलामत रखे। आऊं तव्हांखे 8 मार्कूं ॾियां। थैंक यू सो मच। जज़ाक अल्लाह ताला, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। ऐं हाणे असां सां गॾु मौजूदु आहिनि, घुराईंदासीं असां तमामु प्यारो आवाज़ जो मालिक ग़ुलाम कादिर खे। जी अदा। है जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ॿी काई शइ नथो ॼाणा मां, रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां। रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बस हुन जी मोहबत आंदी अथम। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बस हुन जी मोहबत आंदी अथम। रखे इस्म आका जो अखड़ियनि ते, पयो चुमंदो मुहम्मद नाम आहियां। रखे इस्म आका जो अखड़ियनि ते, पयो चुमंदो मुहम्मद नाम आहियां। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, तमामु प्यारो अंदाज़। जी मदर साहब तव्हां ॿुधायो। बिस्मिल्लाह। अवां ग़ुलाम कादिर बि आहियो ऐं ग़ुलाम नबी बि आहियो। मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। माशाअल्लाह, अल्लाह साईं इहे मोहबतूं, इहे प्यार, इहे अक़ीदतूं, इहे इबादतूं क़ाइमु रखे। ग़ुलाम नबी साईं, ग़ुलाम कादिर साईं, अव्हां माशाअल्लाह हमेशह महिनत करे हिते पहुता आहियो ऐं हिकिड़ो वॾो सफ़र करे नवाबशाह खां वठी हींअर ताईं जेके जेके बि नातूं ऐं जेका जेका परफॉर्मेंस अव्हांजे क्रेडिट ते रही आहे, मां सम्झां थो निहायत हिकिड़ी चुनीदा क़िस्म जी ऐं बिल्कुलु मुख़्तलिफ़ क़िस्म जी रही आहे। हींअर बि अव्हां निहायत ॿोल बि हसीन खणी आया आहियो। कलाम कंहिंजो आहे इहो? साईं शेर सुहिणो। शेर सुहिणो। माशाअल्लाह, सहड़ो, शेर सहड़ो। सुभान अल्लाह। अल्लाह सी तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो करे, तव्हांजे लहन में, तव्हांजे आवाज़ में, तव्हांजी अक़ीदत खे मौला साईं क़बूल फरमाए। पहिरीं जेको थल हो हुन में रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहे। हू जेको रुगो हो, रुगो पढ़ंदो, उहो सॼो सुर खां आउट हो। हू तव्हां जल्दी में चयो त हुनखे थोरो संभाले चयो हा त उहो रुगो जेको लफ़्ज़ हो, तव्हां ॾाढो सुठो पहिरियों थल पढ़ियो। जॾहिं पुछंदा मलाइक ॿई भेरा तमामु सुठो पढ़ियो अथव, पर जेका ॿी सिट हुई हुन मां जेका रुगो जो लफ़्ज़ हो उहो सुर में कोन हो। मथां जेको अंतरो हो हुन जो पहिरियों लफ़्ज़, ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, इहो बि थोरो हिनखे मज़बूत करे चओ हा त अञा बहितर थिए, अञा इहो सुठो थिए हा, अञा सुर में थिए हा। ऐं इहे जॾहिं ॿई पूरा अदा था थियनि त ॿुधण वारे ते बाक़ाइदा हिकिड़ो कैफ़ तारी थींदो आहे। हू हुन जे सुर जे हुन में ग़िलाफ़ में अची वेंदो आहे, छांव में अची वेंदो आहे। ऐं हुन सां सुर सां गॾु जे नाम मोहम्मद हुजे त पोइ त हुन जो कोई जवाब ई न आहे। हुन जी जेका छेह त का थिए ई कान थी। माण्हू, मां ईअं ॾिठो आहे त ख़ुदा शाहिद आहे, जॾहिं नाम मोहम्मद वरितो वेंदो आहे सुठनि लफ़्ज़नि ऐं सुठनि सुरनि सां, त माण्हू वेही रहंदा आहिनि, साणा थी वेंदा आहिनि, सुन थी वेंदा आहिनि, चुप थी वेंदा आहिनि, ख़ामोश थी वेंदा आहिनि, चुरी कोन सघंदा आहिनि, बिहजी वेंदा आहिनि। अल्लाह सी तव्हांजे आवाज़ में, कलाम में, इल्म में इज़ाफ़ो करे ऐं इहा खोजना माशाअल्लाह तव्हांजी बरक़रार रखे। मां तव्हांखे बाबा ॾियां थो 8 मार्क्स।
गुलाम कादिर तुंहिंजे अंदर में जेको आवाज़नि जो मिक्सअप आहे हीअ हिकिड़ी वॾी कारीगरी आहे ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां हर जॻह तां वखरो कठे कयो आहे पाण वटि त हीअ तव्हांजी महिनत ऐं तुंहिंजी जुस्तजू खे सलाम आहे नोज़ यूज़ करे हुनखे निभाए करे पहुता आहियो ओवरऑल परफॉर्मेंस तव्हांजी सुठी हुई मुंहिंजे तरफ़ां भाउ तोखे थैंक यू 8 मार्क्स थैंक यू माशाल्लाह जी गुलाम कादिर मौला तोखे आबाद करे आउं तोखे ॿुधंदो बि आहियां ऐं गौर सां ॾिसंदो बि आहियां ॾिसण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जंहिं रम्ज़ सां तूं पढ़ंदो आहे न उन रम्ज़ खे सम्झण जी कोशिशि कंदो आहियां पर मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई आहे एॾो प्यारो एॾो मिठो आवाज़ु तोखे मालिक ॾिनो आहे सचमुच त वॾी करम नवाज़ी आहे मालिक जी तोते ऐं जहिड़े रंग जो वॻो पातो अथई न अलाह कंदो ईअं साओ हूंदे ऐं सरो हूंदे तमामु सुठो पढ़ी थो ऐं जॾहिं बि तव्हां भाइरनि खे जीअं ॿुधो आहे असां मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे कोशिशि बि हूंदी ऐं डायरेक्टर साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि त कंहिं प्रोग्राम में वरी तव्हां ॿिन्ही खे बि गॾु ॿुधूं असांखे अञा वधीक लुत्फ़ अंदोज़ तव्हां करण बि चाहियो त तव्हांजी पंहिंजी दिलि बि इन ॻाल्हि ते ईअं खणी चओ त राज़ी आहे असीं बि राज़ी आहियूं को अहिड़ो प्रोग्राम ज़रूरु जोड़ींदासीं बल्कि ईअं बि कंदासीं इरफान साईं त को हिकिड़ो प्रोग्राम अहिड़ो बि कयूं जंहिंमें असांजूं अदियूं पाण में ऐं असांजा अदा पाण में बिल्कुलु मिली करे बि हिकिड़ो बिल्कुलु नातिया कलाम पेश कनि हिकिड़ो एपिसोड अहिड़ो हुजणु खपे छो त ॾाढा सुठा आवाज़ पाण खे मिली विया आहिनि ऐं उन्हनि आवाज़नि मां भरपूर असांखे फ़ाइदो बि वठिणो आहे ऐं भरपूर चस बि असांखे माणणो आहे सो ॾाढो सुहिणो पढ़ियो अथई तव्हां गुलाम कादिर मां तोखे 8 मार्कूं ॾियां थो माशाल्लाह त माशाल्लाह अल्लाह तव्हांखे कामयाबी ॾे ऐं लास्ट में असां तमामु असांजी प्यारी अदी समीना खे घुराईंदसि हिन शेर सां सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम ऐं हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होश निया हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होश निया आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम जी अदी समीना बिस्मिल्लाह जज़ाकल्लाह खतादार मुखारोज़ खता थींदिया पोइ बि सरदार जे सदके में अता थींदिया खतादार मुखारोज़ खता थींदिया मां त बेकार बंदो मां त बेकार बंदो मुंह में वफा कान रही मां त बेकार बंदो मुंह में वफा कान रही पर वफादार प्रिय खात वफा थींदिया खतादार मुखारोज़ खता थींदिया जॾहिं महबूब मदनिया माशाल्लाह जॾहिं महबूब मदनिया जो थियो राज़ मूं ते अज़मी इन ॻाल्हि में अज़मी इन वक़्त में अल्लाह जी रज़ा थींदिया मां खतादार मुखारोज़
ख़ता थींदी आ पोइ बि सरदार जे सदके में अता थींदी आ ख़तादार मूंखां रोज़ ख़ता थींदी आ सुभान अल्लाह माशाल्लाह तमामु सुहिणो अंदाज़ अदी समीना अल्लाह तव्हांखे सलामत रखे जी सर मज़र छा कमेंट्स आहिनि अदी समीना तव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार था चऊं सभिनी खां अव्वल असां सभिनी जा ख़्यालात तव्हां लाइ जेके आहिनि उहे अव्हांखे पाण ख़बर आहे ख़ुदा ताला अव्हां जे आवाज़ में इज़ाफ़ो बरकतूं ऐं अञा सोज़ो गुदाज़ पैदा करे अव्हां जंहिं नियत सां जंहिं अक़ीदत सां जंहिं मोहबत सां नात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो था रब साईं अव्हांखे ॿिन्ही जहान जी नेमतनि सां नवाज़े ही जेका अव्हां हीअं नात पढ़ी आहे अदी ही अव्हां कॾहिं यादि कई आहे साईं हिन खे साल थी वियो यादि कंदे लेकिन मायूं पढ़ंदियूं आहिनि मिलाद में त मां उन मां यादि करे वरिती आहे अच्छा मिलाद में तव्हां पढ़ंदा आहियो छो त ई जॾहिं खां तव्हां असां सां गॾु आहियो नवाब शाह खां वठी हींअर ताईं जेके 8-10 अव्हां सां जेके प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि में इहा नात न हुई इहा अव्हां फर्स्ट टाइम पिया पढ़ो ठीकु आहे न बाबा सही हिन में थोरी थोरी रुकावट मूंखे महसूसु पए थी किथे किथे अव्हां संभाले पिया पढ़ो लॻो ईअं पिए जीअं अव्हां पहिरियों भेरो इहा नात पढ़ो पिया जेका रवानी अव्हां में हमेशह रहंदी आहे उहा रवानी अॼु नज़र न पई अचे हिकिड़ो ब्लास्ट कंदा आहियो माशाल्लाह आवाज़ सां अंदाज़ सां आलाप सां राग सां ॿोल सां लहन सां पंहिंजे त उहो जेको अंदाज़ आहे उहो अॼु मूंखे लॻे थो या त थकिजी पिया आहियो छो त घर खां कंट्रोल में आहे साईं लेकिन अॼु असां थकिजी पियासीं अॼु मूंखे बुखार हुयो साईं मां बिल्कुलु 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 या न को सुबुह चांहि बि अल्लाहु गनी अल्लाहु गनी अल्लाहु गनी अल्लाहु गनी ॾाढो बुखार हुयो मूंखे कंट्रोल में आहे जी जी अल्लाह तव्हांखे ख़ैर सां रखे हू बिल्कुलु असां महसूसु था कयूं असां तव्हां ऐं तव्हां असां पाण सभई हिन प्रोग्राम जो हिसो आहियूं हिकिड़े ख़ानदान हिकिड़े कुटुंब हिकिड़ी फैमिली वांगुरु पाण आहियूं ऐं हिक ॿिए जो ॾुख दर्द हिक ॿिए जो अहसासु तमामु घणो महसूसु थो थिए रब साईं तव्हांखे सलामत रखे तव्हांजी तबियत ठीकु रहे ऐं तव्हां बिल्कुलु ख़ैर सां हुजो ऐं बिल्कुलु वरी तमामु जल्दी साॻे हुन पैटर्न ते अची वञो साॻे कंडीशन में अचो रब साईं तव्हांजो हामियो नासिर आहे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 10 मार्क्स आहिनि बाबा माशाल्लाह माशाल्लाह जी इरफान साहब तव्हां छा चवंदा सुभाणे बि जेकॾहिं अहिड़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस एनर्जिक परफॉर्मेंस रही एनर्जी हुननि में हुई ऐं सुहिणो ऐं ज़बरदस्त इंतख़ाब हुयो चूंड ॾाढी सुठी करे आया त पोइ यकीनन उहे अञा बि असांजे प्रोग्राम जो हिसो रहंदा अदी समीना इन में को शक न आहे त सुर जी देवी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका निगाह तव्हांजे मथां आहे उहा कुझु ख़ासि आहे इन में को शक न आहे त उहा जेका एनर्जी असांजी भेण में हूंदी आहे उहा अॼु घटि आहे थोरे जो बुख़ार आहे लेकिन उन जे बावजूदि जंहिं मुर्कुनि ऐं मींढुनि सां तव्हां हर अस्ताई जी जेका तव्हां खणत कई आहे उहा अलॻि अलॻि जॻहुनि सां लथायो अलॻि अलॻि मुर्कूं ऐं मीठियूं ॾेई उनखे हसीन करे लथायो तव्हां हिकिड़े पासे जी जेका कसर उहा तव्हां ॿिए पासे खां कढी आहे त मुंहिंजे तरफ़ां मिठड़ी भेण तव्हांखे 10 मार्क्स माशाल्लाह दी समीना माशाल्लाह जी सर इरशाद साहब माशाल्लाह अदी समीना जी आवाज़ जो को बि मटु कोन्हे ऐं हिन जो आवाज़ बि कंहिं सुठे सना ख़्वान खां घटि कोन्हे माशाल्लाह ॾाढो सुहिणो पढ़ंदी आहे ऐं जीअं तव्हां हिनखे घुरायो पिए त मूं चयो वारो अची वियो आहे वरी नेण आला करण जो वरी सुॾकण जो वरी तड़पण जो वरी रोअण जो वारो अची वियो आहे ऐं जीअं मूं पहिरियां बि ज़िक्र कयो त अहसास ॾियारणु इहा वॾी ॻाल्हि आहे हिन जी आवाज़ में समीना जी आवाज़ में अहसासनि वारी कैफ़ियत आहे अॼुकल्ह अहसास जीअं मरंदा था वञनि हिन जो आवाज़ ॿुधी कंहिंखे जुबो अची सघे थो कंहिंखे कहल अची सघे थी को हमदर्दी करे सघे थो हमदर्दी पैदा थी सघे थी हिन जी आवाज़ में अहिड़ो असरु आहे तासीर आहे जादू आहे अलाए छा आहे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिन जी आवाज़ में कहिड़ी कशिश आहे मां आदि समीना खां पुछंदो आहियां एॾी सुठी सनाख़्वानी कंहिंखां सिखिया आहियो ऐं कंहिंखे ॿुधंदा आहियो
साईं असां कंहिंखां बि कोन सिखियाऊं बसि जिथे बि नात का हलंदी आहे त ॿुधी वठंदा आहियूं MP3 ते सिखंदा आहियूं या पोइ जेके मायूं मिलाद में पढ़ंदियूं आहिनि न पोइ उन खे असां चवंदा आहियूं त हे हीअं न पढ़जे हे हीअं पढ़जे पोइ पंहिंजो तरीक़ो बि न पर जंहिंखे ॿुधंदा आहियो ख़बर हूंदी आहे त इहो केरु आहे सना ख़ान ॼाण हूंदी आहे कॾहिं ख़बर पवंदी आहे कॾहिं न बि पवंदी आहे छो जो असां पसंदि कयूं था गुलाम नबी मैसर खे जानन ख़ान ऐं लीमो फ़कीर साईं अच्छा लीमे जानण खे घणो ॿुधो अथव न उहो ई रंग तव्हांजे आवाज़ में आहे पोइ यादि कीअं कंदा आहियो मतिलबु हैंड फ्री लॻाए पूरो यादि कंदा आहियो या कोई पढ़ी करे ॿुधाईंदो आहे तव्हांखे न असां MP3 हलाए ऐं उन में असां सिखंदा आहियूं MP3 रेडियो केतिरे अरसे खां इहो पढ़ो पियूं पहिरियां असां केसटूं वठंदा हुआसीं पोइ असांजो केसटुनि वारो भाई माना जेको भाउ सॼल आहे मुंहिंजो उहो चवंदो हो भली हज़ारो माण्हू मूं वटि अचनि पहिरियां मुंहिंजी बेबी पहिरियां पसंदि करे उहा खणे केसटूं उन खां पोइ भले कारोबार मुंहिंजा मोटी वञनि को परवाह ई कान्हे माशाअल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी अल्लाह साईं उन अदे खे बि ख़ुशि रखे अगरि उन कारोबार में बरकत करे हाणे जेको बि कारोबार करे थो माशाअल्लाह भाई असांजो पहिरियां त असांखे भाई चोपड़ियूं खणी ईंदो हो पोइ ईअं तर्ज़ूं पंहिंजूं ठाहींदा हुआसीं नातुनि जूं ईअं गाननि ते ठाहींदा हुआसीं नंढड़ा हूंदा हुआसीं उन खां पोइ त वरी केस्टुनि वारे भाई सां बि लॻी वई माशाल्लाह तमामु प्यारो कलाम ॿुधायो असांखे अदी समीना पर असांजे प्रोग्राम जो इख़्तिताम जो वक़्तु बि क़रीब आई चुकियो आहे नाज़रीन त पर हुन खां पहिरियों असां अदे मज़हर सां कलाम ॿुधंदासीं ऐं सभिनी खां गुज़ारिश आहे स्टेज ते अची वञनि कलाम खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि आउं वरी वाज़ह कंदो हलां त हीउ प्रोग्राम ॾाढो सुहिणो नशो थिए पियो ऐं माशाअल्लाह ॾाढे सुहिणे तरीक़े सां सलीक़े सां ऐं वॾे एतमाद सां पुरजोश ऐं बाहिमत थी करे अॼु जीअं सना ख़ान मुस्तफ़ा हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि सुभाणे वारे प्रोग्राम में बि ईअं शरीक थींदा ऐं सुभाणे वारे प्रोग्राम मां असां हिकिड़े खां मोकिलाईंदासीं उहो अदो बि थी सघे थो ऐं का अदी बि थी सघे थी अॼु जूं मार्कूं ॾाढियूं सुठियूं आयूं आहिनि सभिनी जूं सुभाणे बि जेकॾहिं अहिड़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस एनर्जिक परफॉर्मेंस रही एनर्जी हुननि में हुई ऐं सुहिणो ऐं ज़बरदस्त इंतख़ाब हुयो चूंड ॾाढी सुठी करे आया त पोइ यकीनन उहे अञा बि असांजे प्रोग्राम जो हिसो रहंदा न त सुभाणे हिकिड़ो असांजो दोस्त या हिकिड़ी असांजी भेण मोकिलाए वेंदी सो मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे जीअं तव्हां चयो पोइ असां तव्हां ॾांहुं वधूं था हिन पासे ऐं सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे गुज़ारिश आहे त अची वञनि मज़र साईं आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां ज़रूरु असां को न को नातिया कलाम ॿुधंदासीं मदीने जामी रसूल तू मुंहिंजा सजड़ा मदीने जामी मदीने जामीर सुन तू मुंहिंजा सजड़ा सायर मंझा सीर सायर मंझा सीर तू त पर लंघाई पियड़ा पियड़ा तोखे कया थो याद आऊं ॾींहं रात या नबी अल्हम्दुलिल्लाह ही तव्हांजो दुआउनि ऐं ही मोहबतूं आहिनि छो त ही इन प्रोग्राम खां पोइ आउं शायदि न हुजां तूं आहीं नूर ए हक़ तूं हुदल्ला तूं रसूल तूं आहीं नूर ए हक़ तूं हुदल्ला तूं रसूल तूं मुस्तफ़ा तूं सैयद सादात या नबी तूं मुस्तफ़ा तूं सैयद सादात या नबी मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।